सलाम वालेकुम। जीअं त हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। त दोस्तो उमेद तव्हां सभई ख़ुशि हूंदव। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके लाइक और शेयर कयो था। तो ॿिया त कुझु दोस्त आहिनि जेको सो पसंदि कंदा आहिनि, लाइक और शेयर कंदा आहिनि पाकिस्तान ऐं सऊदी अरब खां। अयूब सागर, ख़ुदा बश कयो कोरे जो, महरम राहू, कुर्बान अली मुगेरी, तारिक अली चांडियो, सदाम ख़ान ऐं ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि जेको सो जे सऊदी अरब में रहंदा आहिनि, मुजीब रहमान ओढाणो, अब्दुल सत्तार चांडियो, एहसान लाशारी, अब्दुलरहमान लाशारी, अहमद अली लाशारी दुबई खां, आसिफ अली लाशारी। तो दोस्तो ॻाल्हि ईअं त इहो जेको त हाणे जेको त ॾिठो जेको त इहा मुनी बजट जेका पेश कई अथनि हिननि, त जेके रहियूं खुहियूं शयूं हुयूं सभिनी खे हिननि मथे चाढ़े छॾियो। सम्झे दोस्तो, हाणे जेको त रहियो खुहियो जेको रतु आहे, हाणे यानी की उहो बि हींअर खे माना पीड़े सां मुकड़ंदा। त हाणे हिननि छा कयो जो हर शइ खे चाढ़े, हाणे जेको त वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको आहे, हाणे उन्हनि में हिननि छा कयो त 2-3 हज़ार वधाए उन्हनि खे ॾियूं था। छो जो हिननि असां जेको त असांजी क़ौम खे हिननि माना पिनण वारी आदत बि छॾी आहे। हा तव्हां ऐलान कयो बाबा 2-2 हज़ार सां तव्हांखे ॾियूं, तव्हां ॾिसो माण्हू मर्दनि मायुनि सूदो ओॾे पचंदासीं सिर्फ़ु 2 हज़ारनि जे करे या 5 हज़ारनि जे करे या 10 हज़ारनि जे करे। उहो घणो टाइम हलंदा? 5 हज़ार 10 हज़ार जेके ख़ैरात में जो ॾींदा तव्हांखे, उहो घणो टाइम हलंदा? ऐं हिननि जेको हेॾो वॾो जो जेको बम हिननि जो किराए छॾियो आहे, जेके बि हुया जेके बि शयूं हुयूं रहियूं खुहियूं उन्हनि खे हिननि मथे चाढ़े छॾियो। छो जो हिन जी पूरत पवंदी कान, हिन गवर्नमेंट जी पूरत न पवंदी। हाणे तव्हां ॾिसो त सदर जेका सही न आहे कई, पोइ बि जजनि सही करे जेको हिननि खे ॾिनो त मां ठीकु आहे। हाणे जॾहिं सॼो मुल्क रड़ी पियो थो करे, छा जजनि खे इहा ख़बर नथी पवे त जेको त हेॾो वॾो करप्शन हे कनि था पिया? सॼो मुल्क चए थो हे चोर आहिनि, जजनि खे ख़बर नथी पवे? हेॾो सारो पढ़ियल हिननि खे डिग्रियूं हिननि वटि, जॾहिं को धनार मज़दूर हारी चवे थो त हीउ चोर आहिनि, हिननि मुल्क खे लुटे छॾियो आहे, हेॾो वॾो महामुल्क अथनि, माण्हू रड़ी पिया था कनि, छा जज नथा ॿुधनि? हुननि खे त अञा वधीक कुल हूंदो जजनि खे, जो ॾिसंदा पिया त जेको त चोर न करे जेको त करप्शन कनि था पिया, उन्हनि खे लाहिण जे बदिरां अञा बि उन्हनि खे हथी था ॾियनि पिया, जेको उन्हनि जे जेको सहियूं करे न उन्हनि खे। हाणे त तव्हां ॿुधायो दोस्तो त माण्हू सभु कुझु चवंदो आहे यार जेको त असांजो जेको त सरदार, असांजो सरदार भलो आहे, को चवंदो असांजो वॾेरो भलो आहे, को चवंदो असांजो रेस भलो आहे, को चवंदो असांजो पीर भलो आहे, को चवंदो असांजो मुला भलो आहे, ऐं को चवंदो आहे त जेको थो असांजो जेको थो इहे शाह भलो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त इहे सभु जे भला आहिनि त पोइ सिंध ऐं बलोचिस्तान खे बर्बादु कीअं कयो आहे? को चए थो त जेको त इहे चौधरी भला आहिनि, को चए थो ज़रदारी भलो आहे, को चए थो भुटो भलो आहे, को चए थो शरीफ़ भलो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त सिंध ऐं बलोचिस्तान बर्बादु कीअं कयो आहे? इहे सभु जे भला आहिनि त पोइ बर्बादु करण वारो केरु आहे? त उनजो त जवाबु तव्हां असांखे ॾियो त सही, जेको त लिखी मोकिलिजो त बाक़ी पोइ बर्बादु कीअं कयो आहे असांजे जेको त हिन मुल्क खे, हिन अवाम खे भई बर्बादु कीअं कयो आहे? हीअ सभु त भला थी विया, भई ख़राबु केरु रहियो हुजे? जेको ख़राबु आहे जंहिं मुल्क खे जीअं बर्बादु कयो हुजे, हुकूमत हे पिया था हलाइनि। सो दोस्तो ॻाल्हि हीअं त हाणे छा कजे, तव्हां ॾिसो था पिया त हे ॾींहों ॾींहुं माण्हुनि जो जेको सो रहियो खुहियो बि रतु माना पीअंदा था वञनि, सिर्फ़ु असांखे पिनण ते मजबूर कनि था त बाबा हीअ पिननि, ऐं पिनण वारी आदतनि विझी छॾी आहे असांखे। हाणे तव्हां ॾिसो न बेनज़ीर इनकम सपोर्ट में त केतिरियूं मायूं बीठियूं, 2-2 हज़ारनि जे करे मायूं बीठियूं उते हुननि वटि जेको त शहर में उते पसिजी वयूं हुननि ऑफिसुनि में हेॾे होॾे। जेको असांजो असुलु हक़ु आहे उनजे लाइ असां नथा उथूं, जेको तव्हां ख़ैरात में वेंदा उहो त उनजे पोइ लॻा पिया आहियूं। जेको असांजो हक़ु जेको थिए थो उहो असांखे कोन था ॾियनि, ऐं असांजा ई पैसा मोटाए असांखे था ॾियनि, त असां माना उहे ख़ैरात जी तरह सां वठूं था, भई असुल जो हक़ आहे उहो नथा ॾियनि। हे जेको पैसा ख़ैरात में ॾियनि था, अगरि इहे पैसा जेको त ख़र्चु करे महांगाई खे हटाइनि त कहिड़ो न भलो कमु थी वञे। पर हे कंदा कोन, हे इलेक्शन बि न कराईंदा, हिननि खे ख़बर आहे इलेक्शन थींदी सभु असां जेल में पवंदासीं, इन करे इलेक्शन बि न कराईंदा। हिननि खे ख़बर आहे आवाम असांखे वोट कंदो कोन, इन करे जेको थो इलेक्शन बि न कराईंदा। छाकाणि हिन सां सभु ॿधियलु आहिनि। जेको बि माना ऑफिसर, को बि ऑफिसर सोचे थो त मूंखे जेको थो 10 लख खपनि त मां इहो कमु कंदुसि, हे उन जी जाइ ते उनखे 30 लख ॾेई था छॾनि। को अगरि अहिड़ो सोचे थो जेको हिननि खे लाहिण वारो त मूंखे किरोड़ ॾियनि त पोइ खणी मां हिननि सां गॾु सेट थी वेंदुसि, हे उनजी जाइ ते उनखे 3 करोड़ ॾेई था छॾनि।
बसि उहो चुप करे वेही थो रहे, ठीकु आहे पिया तव्हां हुकूमत हलायो। त दोस्त इंसाफ़ त आहे ई कोन को। तव्हां ॾिसो था पिया पाण हाणे, जेकर असांजो वीडियो पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सो अॼु वीडियो भरण ते मूड कोन हुयो, पर जेका हिननि जेका बजट पेश कई सो बसि दिलि में बाहि थी वई आहे। त जेको सो रहियो खुयो जेको सामान हुयो उनखे बि हिननि मथे करे छॾियो। यानी अॻ में ई माण्हू जेको सो रड़ी पिया था कनि, जेको सो खाइण पीअण जी शयुनि खे नथा पुॼी सघनि। वरी ॿियो जेको सामान हुयो उन्हनि खे बि हिननि महांगो करे छॾियो वरी बि, छो जो हिननि जी पूरी कान थी पवे। हे मुनी बजट वरी जो नओं नालो था ॿुधूं हिननि जो, जेको बजट त थींदी आहे जेको त जून महीने में थींदी आहे। हिननि अॻ में बजट जेको सो हाणे बजट शुरू कई आहे हिननि, अञा जून महीनो त रहियल आहे। त दोस्तो तव्हां सभिनी जी महिरबानी, जेके ॾिसो था लाइक पसंदि कयो था, शेयर कयो था। ऐं हिकिड़ा दोस्त शिकायत कंदा त फेसबुक में जेको त इहो तव्हांजो जेको सो इहो डाउनलोड नथो थिए जेको सो इहो वीडियो। त दोस्तो ॻाल्हि इहा त फेसबुक में डाउनलोड नथो थिए त तव्हां इहो कजो यूट्यूब ते वञो, यूट्यूब ते असांजा वीडियो सभु अथव, अञा वधीक वीडियो हूंदव, तव्हां उतां तव्हां डाउनलोड करे सघो था। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।